दिल की ख्वाहिश सदा कराची में IBA टेस्ट पास ज़रिए मौसीक़ी जे उस्तादनि तौरु भर्ती थियल उम्मीदवार जॉइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। कराची प्रेस क्लब अॻियां लगातार 12 ॾींहनि खां उम्मीदवारनि तरफ़ां एहतजाजी कैंप क़ाइम कई वई आहे। उम्मीदवारनि हिकु भेरो ॿीहर अॼु रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश कई त पुलिस अटालन पहुची खेनि अॻिते वधण खां रोके वरितो। मुज़ाहिरीन पुलिस जे रुकावटुनि बैदि सिंध हाई कोर्ट तरफ़ वेंदड़ रोड ते धरणो हणी वेही रहिया, जिते वकीलनि ऐं सियासी समाजी अॻवाननि हमदर्दी ख़ातिर शिरकत कई। मुज़ाहिरीन जो चवणो हो त 12 ॾींहनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर हुकूमती नुमाइंदनि नज़रअंदाज करे छॾियो आहे। ही जेका पॉइंट आहे हिन में त बैन जेको कयो आहे उहो केयर पीरियड में जेके भर्ती थियूं उन्हनि ते बैन आहे, न कि जेके सिटिंग गवर्नमेंट में आहे। हाणे जेकॾहिं सरदार शाह खे असांजी लीगल टीम चैलेंज बि कयो आहे, जेकॾहिं शाह साहिब जी पंहिंजी लीगल टीम पाए उन्हनि खे मोकिले असां ॻाल्हियूं कनि, जेकॾहिं असां ग़लति साबित थींदो असांजी कैंप ख़तमु थी वेंदी। बाक़ी जेकॾहिं न त पोइ असां CM हाउस यारो धरणो हणी सघूं था, असां बिलावल हाउस यारो हणींदासीं। इन करे असां मुस्तक़िल मिज़ाजी वारा माण्हू आहियूं, असां पोइ ते कोन हटंदासीं जेसीं ताईं असांखे जॉइनिंग लेटर नथो मिले। सर असांखे 12 ॾींहं हिते एहतजाज कयूं पिया ऐं असां ते ग़लति इल्ज़ाम इंतज़ामिया तरफ़ां लॻाया पिया आहिनि। ख़ुसूसी तौर ते मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार शाह साहिब चौधरी ॻाल्हाइण नथा चाहिनि। छा साईं असां राॻींदड़ माण्हुनि खे हिते ज़लील थियण जो शौक़ु आहे? ही सभु नाज़ुक ऐं नफ़ीस तबियत वारा माण्हू, छा उन्हनि खे दरबदर थियण जो शौक़ु आहे? पुलिस जुलत, छा असां पॉलिटिशियन आहियूं? छा सुभाणे असीं हिते मशहूरु थी वोट वठंदासीं? असां पंहिंजे हक़ जे लाइ आया आहियूं, असां सां केरु बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। असांखे हिकिड़ो दफ़ो हितां पुलिस वारा गेले वठी विया, तव्हां सेक्रेटरी मिले थो कोन मिलियो, ॿिए दफ़ा वठी विया असांखे हुते विहारे विया, सॼो ॾींहुं कोन मिलियो, टे दफ़ा विहारे विहारे राति जा 9-10 थिया, असां चयो साईं कोन थो मिले, असीं वञूं था वड़ा कैंप ते, चए तव्हां वञो हलिया असीं जवाब था ॾियूं। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे साईं सरदार शाह खां त असांखे जॉइनिंग ऑफर ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कयो। असांखे 12 ॾींहं थिया आहिनि, साईं जी का टीम असां सां ॻाल्हियुनि करण लाइ तयारु न आहे ऐं साईं वीडियो बयानु करे रहियो आहे त मुंहिंजी टीम साईं ॻाल्हाइण करण लाइ तयारु न आहिनि। साईं सरदार शाह खे असां इहो चवंदासीं तव्हांजी टीम तव्हांखे ग़लति बयानु करे रही आहे, तव्हांखे कूड़ ॿुधाए रही आहे। असां सां केरु ॻाल्हाइण करण लाइ केरु आयो ई कोन्हे को। असांखे 12 ॾींहं थिया आहिनि, असां सरापा एहतजाज आहियूं ऐं असां तव्हां एतिरी पुलिस नफ़री मोकिले छॾिया। छा असां चोर आहियूं को धारे आहियूं, दहशतगर्द आहियूं, छा आहियूं? असां आया आहियूं यकजहती लाइ ऐं एहतजाज करण लाइ कि सिंध गवर्नमेंट जो असां एहतजाज था कयूं कि शर्मनाक ॻाल्हि आहे, ही दाड़ियल न आहिनि, ही दाड़ियलनि खे घटाईंदा। जॾहिं स्कूलनि में म्यूज़िक राइज थींदो त दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जो कल्चर घटिबो। इन खे लिहाज़ा जॉइनिंग ऑर्डर मिलणु खपनि। सिंध गवर्नमेंट न पई सम्झे कि हिननि जे पढ़ाइण सां, म्यूज़िक पढ़ाइण सां सिंध में अमान न ईंदो। सिंध में दहशतगर्दी मज़हबी ऐं नस्ली घटिबी ही के कच्चे जा दाड़ियल न आहिनि ऐं ही के जो का सो दहशतगर्द न आहिनि। ये असांजी सिंध जा सुरीला फनकार आहिनि, उस्ताद आहिनि। हिननि जी इज़त खां रिस्पेक्ट करणु ऐं हुकूमत खे घुरिजे ऐं हिननि जे मुतालबनि खे जेका पंहिंजे ज़हन में रखी हिननि जे लाइ को सुठो रस्तो इख्तियार कनि। कि न त कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाई कोर्ट में उमेद आहे, हिन खे सुप्रीम कोर्ट में उमेद आहे वेंदा, हिते वेहंदा कोन। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेके वाइदा साईं सरदार अली शाह हिननि सां कया हुआ उन जी भनकड़ी कई वई आहे। अगरि ईअं मुसलसल थींदो रहियो ऐं उस्तादनि जी बि ईअं तज़लील थींदी रही त पोइ असांजे मुल्क में कानून ते बि सवाल या निशान अची वेंदो ऐं असांजी हुकूमत ते बि सवाल या निशान अची वेंदो, छो कि जमहूरी मुल्क आहे। मौसीक़ी जे उस्तादनि मुतालबो कयो आहे त खेनि जॉइनिंग ऑर्डर ॾियारे बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में बिलावल हाउस अॻियां धरणो हणियो वेंदो।